आज़िम सेवन में ख़बर हवा ताईं पहुचाईंदासीं। पुलिस कलंदर लाल शहबाज दरगाह तां अगवा थियल 12 वरनि जे पूरे ते नींगरी नाइला चांडियो खे बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील मालूम कयो था के बुढ़ी सेवन में टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी जी बिल्कुल सेवण मां हफ़्तो अॻु पोरेत ख़ानदान सां तालुक रखंदड़ नींगरी आहे नाइला चांडियो उन जेको दरगाह ते गुज़र सफ़र करण लाइ धागा विकिरो करे ऐं जांज़ारनि खे उहे धागा पेश करण खां पोइ उहे नज़रानो वठंदा आहिनि। नींगरी नाइला चांडियो दरगाह मां पुलिस में अगवा थी वई। जॾहिं त गुम थी वई पहिरें त वारसनि शक ज़ाहिर कयो आहे त जेको असांजी नींगरी अगवा थी आहे। अहिड़ो केस सेवन थाणे ते दाख़िल कयो आहे। जो ॻुझे इतला ते राति सेवन पुलिस खैरपुर मीरत में छापो हणी नींगरी नाइला 12 वरनि जी आहे हुनखे बाज़ाब करे वरितो आहे। ऐं जॾहिं त उते मौजूद के माण्हू पुलिस जो चवण केरु कोन हुयो, माण्हू जेके हुआ फ़रार थी विया ऐं ॿिनि औरतूं जेके सहूलियतकार आहिनि या उन्हनि खे पनाह ॾींदड़ उते औरतूं हुनखे इरगमाल कयो वेठियूं हुन नींगरी खे, उन्हनि खे असां गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं SHO ज़ुल्फ़िकार जो उडाण जो चवणु इहो आहे त ख़ुफ़िया इतला ते असांखे इतला मिलिया नींगरी नाइला चांडियो खे सेवण मां जेको धागा विकिरो करे गुज़र सफ़र कंदी उनखे सेवण मां अगवा कयो वियो, जंहिंखे असांखे इतला मिलण ते राति असां छापो हणी नाइला खे महफ़ूज़ तरीक़े सां हथ करे वरिती आहे। जॾहिं त उहे हिन वक़्त ताईं रस्ते में आहिनि, अचनि पिया। त ॿी बि ख़बर ॿुधाईंदा हलूं सां गॾु SHO ज़ुल्फ़िकार उडाणो ऐं 15 इंचार्ज मंसूर दल जॾहिं त छापे ते वञी रहिया हुया छोकिरी खे नींगरी खे बाज़ाब कनि त उन्हनि सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे करे ज़ुल्फ़िकार जी जेका ज़ुल्फ़िकार उडाणो SHO आहे उनजी हिकिड़ी बांह जेका असां ज़ख़्मी भॼी पई आहे ऐं 15 इंचार्ज आहे उहे बि ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस एहलकार बि उन सां गॾु ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उन धक लॻण जे बावजूदि एक्सीडेंट जे बावजूदि उहो SHO सेवण ऐं पुलिस पंहिंजे मंज़िल ते पहुची ज़ख़्मी हालत में नींगरी नाइला खे बाज़ाब करे वरितो आहे। ऐं हींअर उहो सेवण थाणे ते कुझु देर में जेको इहो ॿुधाइजो त जेका नींगरी बाज़ियाब कराई वई आहे नाइला चांडियो या उनजे वारसनि जो को मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे त नींगरी कीअं खैरपुर मीरस पहुती? जी तव्हांखे ॿुधाईंदासीं वारसनि जो इहो चवणु आहे त धागा वठंदी अचानक असांजी जेका असां नींगरी गुम थी वई त पर असां थाणे ते उहे अगवा जो शक ॼाणायो जेको काफ़ी वक़्तु गुज़रण करे हफ़्तो गुज़रण करे जेको असां FIR दाख़िल कई आहे। केस पुलिस खे SP ॿियनि खे अप्रोच करायो असांजी नींगरी अगवा थी वधीक हुननि कुझु बि ॿुधायो त असांजी नींगरी ख़बर न आहे, को ज़ाती दुश्मनी कोन्हे कंहिंजे करे छाजे करे अगवा थी। जॾहिं त हींअर नींगरी अची पाण हुन प्रेस कॉन्फ्रेंस में वेंदी हुनजा वारस आहिनि उहे बि वेंदा। हींअर कुझु देरि खां पोइ ख़बर पवंदी त जेका नींगरी जे अगवा करण जा छा सबब आहिनि। जी के बुढ़ी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।